नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त कपरो में सिंध हुकूमत पारां लॉकडाउन में नरमी जे ऐलान खां पोइ कपरो ऐं ڀرپاسي जे इलाइक़नि में समूरो कारोबार मुकमल तौर ते खुली वियो आहे, जंहिं करे कपरो जे मुख़्तलिफ़ मार्केटनि में ईद जी ख़रीदारी जी रश शहरी ईद जी ख़रीदारी में मसरूफ़ है। दुकानदार कारोबार में रुधल है, जॾहिं त ईद में बाक़ी 4 ॾींहं आहिनि। ॿिए पासे सिंध हुकूमत पारां कारोबार खोलण जे लाइ जेको SOPs तहत कारोबार खोलण जी इजाज़त ॾिनी वई, इंतज़ामिया ऐं दुकानदारनि पारां सिंध हुकूमत जे ॾिनल SOPs खे हवा में उॾाए छॾिया। किथे बि दुकानदारनि पारां SOPs ते अमल नज़र नथो अची सघे, जॾहिं त इंतज़ामिया पारां को बि ऑफिसर कारोबार SOPs ते अमल कराइण जे लाइ शहर में किथे बि लड़ी न आयो। सिंध हुकूमत पारां ॾिनल SOPs ते अमल न करण जे करे कोरोना वायरस फैलजण जो ख़दशो आहे। ॾींहों ॾींहुं मुल्क में कोरोना वायरस जे केस में वाध अची रहे। इंतज़ामिया खे घुर्जे त सिंध हुकूमत जे ॾिनल SOPs ते अमल दरामद कराए माण्हुनि में जीअं कोरोना वायरस न पखिड़िजी सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।